अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो ज़िले शिकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़। असराज खान नाज़रीन, अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं त गड़िया सीन वेझो ॻोठ दोदो ॾेथो में सरदार निसार अहमद खान खखराणी जी मेज़बानी में हिकु पुरवकार तक़रीब जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें तक जे MPA ऐं स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी ख़ुसूसी शिरकत कई। जॾहिं त ज़िला काउंसिल शिकारपुर जे चेयरमैन आगा मसी खान दुरानी, सरदार ज़ुल्फ़कार अली खान जेहो, आगा सनाउल्ला खान दुरानी, गड़ियासीन टाउन जे चेयरमैन आगा शुजा खान दुरानी, नाम्यारे वकील आगा सनाउल्ला खान दुरानी, एंकर पर्सन मोहम्मद अली अबड़ो, पंवर वेलफेयर एसोसिएशन ज़िला शिकारपुर जे सदर डॉक्टर नियाज़ पंवर, ASPY जे अॻुवान आगा असद पठान ऐं ॿियनि अॻुवाननि समेत तालके गड़ियासीन जे मुख़्तलिफ़ ॻोठनि खां आयल वॾी तइदाद में खखराणी बिरादरी जे माण्हुनि पिणु तक़रीब में शिरकत कई। उन सां गॾोगॾु ॿियनि बिरादरियुनि सां तालुक़ रखंदड़ सरदार निसार खान खखराणी जे मुअज़्ज़ज़ दोस्तनि अहबाबनि समेत गड़ियासीन, मदेजी, ड्रखण ऐं मुख़्तलिफ़ शहरनि मां सहाफ़िन पिणु शिरकत कई। अवां खे ॿुधाईंदो हलां त शुरका जे वेहण लाइ हिकु वॾो पिंडाल सजायो वियो हुयो, जंहिंमें सवनि जी तइदाद में कुर्सियूं पिणु विछायूं वयूं हुयूं, जॾहिं त आख़िर में महिमाननि खे लंच बि ॾिनी वई। आगा सिराज खान दुरानी काफ़िले जी सूरत में पिंडाल में पहुतो त खखराणी बिरादरी जे माण्हुनि अॻुवाणनि गुलनि जूं पतियूं निछावर करे भरपूर इस्तक़बाल कयो ऐं आयल महिमाननि खे सिंध जी सुखड़ी, टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। नाज़रीन, अवां खे इहो पिणु ॿुधाईंदो हलां त कमारिया दुरानी इताद खां पोइ उहो पहिरियों दफ़ो आहे जो आगा सिराज खान दुरानी पंहिंजे तक में दौरा करे रहियो आहे त उन जो ख़ासि इतिहादी ऐं PP ज़िले शिकारपुर जो जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़कार अली खान कमारियो कराची यात्रा ते निकिरी वियल आहे। तक़रीबात में कमारियनि जी गैर मौजूदगी तोड़े माज़ीअ वांगुरु पोस्टरनि मां कमारिया दुरानी ख़ानदान कटिजण खां पोइ हाणे प्रोटोकॉल में बि उन्हनि जे न हुजण कई सवाल उभारे छॾिया आहिनि। मां अव्हां खे ॿुधाईंदो हलां त तक वासियुनि तोड़े शहूरवंदनि में उहे पिणु चमे गोयूं थियणु शुरू थी वियूं आहिनि त आगा सिराज खान दुरानी जंहिं कुझु अरसो पहिरियां पंहिंजे ई इतिहादियुनि खे कमारियनि जे करे पासीरो करे नो लिफ्ट जो बोर्ड हणी छॾियो हुयो, अॼु वरी साॻियो माण्हू पंहिंजे ई लॻायल नो लिफ्ट वारे बोर्ड खे हटाए उन्हनि सां ई बग़लगीर थी रहियो आहे त उन जो उहो मतिलबु सम्झियो वञे त शायदि हाणे कोट दुरानी जी गेट ते कमारियनि लाइ नो लिफ्ट जो बोर्ड लॻी चुको आहे। नाज़रीन, अचो त सरदार निसार खान खखराणी जे मेज़बानी में थियल तक़रीब दौरान अॻुवाणनि जूं तक़रीरूं ॿुधूं। नेण ठरियाम गूंदर विसरियाम सुखन शाखूं मुखियूं। बेटा साहब जो शेरा, बुझते हुए चिराग फरोज़ा करेंगे हम, बुझते हुए चिराग फरोज़ा करेंगे हम, तुम आओ तो जश्न चिरागा करेंगे हम। इंतहाई काबिल एहतराम आगा सिराजुद्दीन खान दुरानी साहब, स्पीकर सिंध असेंबली आगा शुजाउद्दीन खान साहब, चेयरमैन टाउन कमेटी गड़ियासीन आगा मसीउद्दीन खान साहब, चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल शिकारपुर, चीफ ऑफ जेहा अबड़ा सरदार ज़ुल्फ़कार खान जेहो अबड़ो साहब, मोहम्मद अली खखराणी अबड़ो साहब, हिन पिंडाल में मौजूद मुंहिंजा दोस्त भाइर बुज़ुर्ग परे परे खां त न तालके गड़ियासीन जा मुंहिंजा खखराणी भाइर सभिनी भाइरनि खे अस्सलाम वालेकुम। साईं मुंहिंजा, मां अव्हां जो इंतिहायत शुक्रगुज़ार आहियां जो अव्हां पंहिंजे क़ीमती घड़ियुनि में टाइम कढी असांजे हिन ग़रीब खाने ते आया ऐं मां अव्हां जो दिलि जी गहराइनि सां अव्हां खे भलीकार चवां थो, ख़ुशि आमदीद चवां थो, वेलकम चवां थो।
साईं मुंहिंजा अव्हां जो हिते अचणु को नओं कोन्हे। असांजा ऐं अव्हां जा 7 सालनि जा तालुकात आहिनि, अॼु जा न आहिनि। असांजा ग्रैंड फादर्स खां तालुकात आहिनि 7 सालनि जा। जॾहिं खां वठी का शऊर वारी थी आहे, जॾहिं खां वठी तव्हांजी ऐं असांजी फैमिली हिन इलाइक़े में रही आहे, असांजा तव्हांजा तालुकात उन खां वठी रहनि था। ऐं मां ॿियो अर्ज़ु कंदो आहियां, इट इज़ वेरी ऑनर एंड ग्रेट प्रिविलेज फॉर मी टू हैव यू हियर। असांजी ख़ानदानी तालुकात जेको रहियो आहे उहो हाणे खां न, असांजी 7 सालनि खां जेको रहियो आहे। असां बि ॼाया आहियूं, कॾहिं असां ॿिए कंहिं ख़ानदान सां असांजो सियासी तालुक़ु कॾहिं बि न रहियो आहे। ऐं उन खां अलावा इन शइ ते वी आर प्राउड ऑफ दैट रिलेशन बिटवीन दीज 2 फैमिली। ऐं मुंहिंजा दुरानी ख़ानदान जूं ख़िदमतूं असांजे इलाइक़े जे लाइ, गड़िया सिंह जे आवाम जे लाइ बिलख़ुसूस ऐं बिलुमूम पूरी सिंध जे लाइ तमामु हिकिड़ी तारीफ़ जे लाइक़ु आहिनि। अव्हां जो ख़ानदानी नसूबियल आइन रहियो आहे ख़िदमत करण जो हिन इलाइक़े जो। ऐं इहा ख़ानदानी जेका अव्हां जी रवायत आहे माण्हुनि खे रोज़गार ॾियण जी, माण्हुनि जा कमकार करण जी, अल्हम्दुलिल्लाह मां तव्हांखे मुबारकबाद पेश कयां थो त अव्हां उन ख़ानदानी रवायत खे रोशन कयो आहे। लोकल सतह ते अव्हां ॾिसो त तव्हां जेके असांजे गड़िया सिंह जे माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं, अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं असां कंहिं बि सिंध जे TMA में जॾहिं वेंदा आहियूं त असांखे हुते गड़िया सिंह जो कंहिं न कंहिं तरीक़े सां ऑफिसर को मुलाक़ो मिलंदो आहे। इहा अव्हां जी कामयाबी आहे ऐं अव्हांखे मुबारकबाद हुजे। सिंध जी लेवल ते अचो, अव्हां जूं एज़ अ स्पीकर तौरु, एज़ अ इन खां अॻु में मिनिस्टर तौरु अव्हां जूं जेके ख़िदमतूं आहिनि सिंध जे लाइ, उहो भली पाणी जो वाटर क्राइसिस हुजे, NFC अवार्ड हुजे, या इवन सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि हुजे, त अव्हां जा जेके खरा जेके जवाब आहिनि माण्हुनि खे वात बंदि कराए था छॾनि। उहे अव्हां जी सियासत नई न आहे, अबनि ॾाॾनि खां अव्हां हिते सियासत में आहियो ऐं अल्हम्दुलिल्लाह कामयाबु आहियो। ज़िले शिकारपुर जी सियासत ॿियनि ज़िलनि खां ॾाढी मुख़्तलिफ़ आहे। हिते थोरी जेके अंग्रेज़ी में चइजे मैकेवलन पॉलिटिक्स, उहो स्टाइल आहे। हिते साॻी जमात में माण्हू रही, गॾु वेही, सीक्रेट अलायंस ठाहे, गठजोड़ ठाहे ऐं मुनाफ़िक़त कंदा आहिनि। हिते असांजी शिकारपुर जी रवायत आहे, जंहिंमें तव्हां बख़ूबी वाक़ुफ़ु आहियो। पर अल्हम्दुलिल्लाह अव्हां खे जस हुजे जो अव्हां जी सियासी तदबुर ऐं सियासी सूझ बूझ जे करे इन सभिनी खे तव्हां नाकाम बणाए छॾियो। असांजी खखराणी बिरादरी अॻु बि कंहिं न कंहिं तरीक़े सां, को ग़लति तरीक़ो आहे या सही तरीक़ो आहे, तव्हां सां गॾु हुई। हाणे बि अल्हम्दुलिल्लाह खखराणी बिरादरी तव्हां सां गॾु आहे ऐं मां अव्हां खे यकीन ॾियारां थो त असांजी खखराणी बिरादरीअ जो बचो तव्हां सां गॾु हूंदो इंशाअल्लाह। ऐं मूंखे इहा बि उमेद आहे त साईं जन असांजी बिरादरीअ जा मसइला हल करण में असांजी हेल्प कंदा। असांजो साथ अव्हां सां गॾु आहे। मां अव्हां खे वरी बि दिलि जी गहराइण सां वेलकम चवां थो ऐं तव्हांजी साईं वॾी महिरबानी जो अव्हां टई भाउर मुंहिंजे अङण ते आया। तव्हांजा लख सलाम। साईं मुंहिंजे बिरादरी जा दोस्तो, असां इंतिहाई ख़ुशि नसीब आहियूं, तक़रीबन सभु अबड़ा। उहो इन जे करे त हिन वक़्तु जदीद दौर जा पढ़ियल लिखियल सरदार मिलिया आहिनि असां तक़रीबन बिरादरनि में, जिन मां सरदार ज़ुल्फ़िकार खान जी हो, सरदार निसार अहमद खान खखराणी साहब, पुरपोटो बिरादरी हुजे या जेके भी अबड़नि जा ॿिया पाड़ा आहिनि। दोस्तों, निसार अहमद खखराणी साहब जी तमामु इलाही ख़िदमत आहे पंहिंजे बिरादरी जे लाइ ऐं पढ़ियल लिखियल सरदार आहिनि। छो त मां सम्झां थो त आस्ते आस्ते जेके पुराणा सरदार हुआ, ख़ासि करे हिन इलाइक़े ते डोमिनेंट हुआ, जेके अबड़नि खे इस्तेमालु कंदा आया, जिन अबड़नि जे साख खे नुक़सानु ॾिनो, जिन अबड़नि जे तालीम खे पोइ धिकियो, जेके बि पाड़ा हुजनि, भले मां खुलियल थो चवां उन्हनि खे, उन्हनि कोशिशि कई त उन्हनि खे बजाए तालीम ॾे मोकिलण जे क्रिमिनल तरफ़ मोकिलिजे, नुक़सान तरफ़ मोकिलिजे। शऊर खां परे रहनि त जेकॾहिं तव्हां अहिड़नि सरदारनि जा हथ मज़बूत कंदव त बिरादरी बि अॻिते ईंदी ऐं माण्हू तव्हांखे जीअं यादि रखंदा, अॻिते बि सदियुनि ताईं यादि रखंदा। सिराज खान हेड़ो, आगा सिराज खान हेड़ो, आगा मुसीदिन खान हेड़ो, आगा शुजा खान हेड़ो, पर तव्हां वक़्त जे नरगे में अची, लालची माण्हुनि जे ॻाल्हियुनि में अची
उन वक़्तु जॾहिं हक़ सच जो फ़ैसिलो आहे तॾहिं गूंगा ॿोड़ा थी था वञो। सभु कुझु सम्झो था। तव्हांखे चङनि जी बि ख़बर आहे, जेको 3 वक़्त मानी खाए थो हुनखे सम्झाइण जी ज़रूरत न आहे। उहो चरियो बि हूंदो तोड़े तॾहिं बि कंहिं जॻह सां वेंदो, जे पाणी हूंदो त लड़ी सुक वारो पासो वठंदो। ख़ुदा ॾिसे पसे थो। मां माण्हुनि खे ॾिठो आहे, जॾहिं फ़ैसिले जूं तारीख़ां मां वटि वठण ईंदा आहिनि त ॾाढियूं मूंखे चुमियूं ॾींदा आहिनि, ॾाढियूं मूंखे भाकुर पाईंदा आहिनि, मुंहिंजा क़सीदा ॻाईंदा आहिनि। पर जे क़ुरान ते फ़ैसिलो जी खोट उन्हनि खे थींदी आहे त सभु ॻाल्हियूं कंदा रस्ते ते वेंदा आहिनि। पर मूंखे उन्हनि जी परवाह न हूंदी आहे। असुलु ॻाल्हि इहा आहे त ख़ुदा खे राज़ी करिणो आहे, इंसान खे राज़ी करिणो न आहे। पर जे वरी इंसाननि में इंसाननि खे राज़ी करिणो आहे त उन में भेट करणी आहे। ख़ुदा इन शइ जो बि हिसाबु वठंदो। जे 3 माण्हू रस्ते ते आहिनि त उनजे किरदार जी भेट करणी आहे, उनजे ख़ानदानीअ जी भेट करणी आहे, उनजे शुजरे जी भेट करणी आहे त हे असांखे किथे विकिणंदो त न, किथे असांखे दगा त न ॾींदो, किथे भॼी वञे। महिरबानी कई। अॼु जी हीअ तक़रीब ऐं कल्ह वारी तक़रीब इहो हिकिड़ो तसलसल आहे। नियत हिकिड़ी आहे, मंज़िल बि हिकिड़ी आहे, लॻणो बि हिकिड़े सां आहे। मां इहो चवंदुसि भेट नाहे करणी, पर पंहिंजो ज़मीर उन लिहाज़ खां एतिरो चवणु तमामु ज़रूरी आहे। आला साहब जन ख़ानदानी सियासतदान आहिनि, हितां जे इलाइक़े ते पुराणी नज़र आहे। सम्झनि जे वॾनि जो हिकिड़ो चवणु आहे हिते, जॾहिं वेंदा कराचीअ असेंबलीअ में त पोइ चवंदा त बाबा हे हिकिड़े क़िस्म जो दुकानु आहे, यानी अहमियत ॾींदा पंहिंजी शइ खे। जेकॾहिं हितां ॾींहुं 2 परे रहिबो त जेके असांजा वास्तेदार आहिनि उन्हनि में फ़र्क़ु अची वेंदो। मक़सदु इहो त माना उहो परे रहणु न चाहींदा हुआ पंहिंजे पब्लिक खां। मतां इन दौरान को उन्हनि में मसइलो पैदा थिए या का ॻाल्हि अहिड़ी थिए ऐं असां न हुजूं, मतां उन्हनि खे जेका तकलीफ़ अची वञे त उन्हनि जो लॻाव, मां मिसाल तॾहिं ॾिनमि, उन्हनि जे लॻाव मां तव्हां सोचे सघो था त उहो पुराणो हुननि जो कहिड़ो रवैयो आहे जेको अॼु ॾींहं ताईं बरक़रार आहे। ऐं इंशा अल्लाह ताला इहो बरक़रार रहंदो। ऐं असां गुज़ारिश कंदासीं त साईं इनखे, हे तव्हांजो सरमायो आहे, हे तव्हांजो असांजो सरमायो आहे। जेतिरो हिन ते हणंदासीं एतिरी मोट असांखे मिलंदी। निसार अहमद, सरदार निसार अहमद खखराणी साहब खे मुबारकबाद पेश थो कयां त हुन हिन वॾो पंडाल सजायो आहे हिते। सरदार साहब तव्हांखे मुबारक हुजेव। उन खां पोइ उन्हनि जी महिरबानी जो असांखे हिते कांड करे दावत ॾिनई। मां तव्हांजो वधीक वक़्तु न वठंदुमि। मां 2 लफ़्ज़ तव्हांजे अॻियां अर्ज़ु रखंदुमि त असांजो जेको तरीक़ेकार आहे उहो साऊं सिधो तरीक़ेकार आहे। का बनावट नाहे, का मिलावट नाहे, बिना तफ़रीक़ जे तव्हां सभिनी दोस्तनि जी ख़िदमत कई आहे ऐं इंशाअल्लाह कंदा रहंदासीं। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरी सम्झां थो तव्हां दोस्तनि खे चवण जे लाइ त जीअं असांजे सनाउल्ला ख़ान साहब तव्हांखे चयो आहे त माण्हुनि खे परखियो, सुञाणियो असां, परखियो नथा असां। सभु ख़बर अथव तव्हांखे त केरु ठॻ आहे, केरु मुनाफ़िक़ आहे, केरु लोटो आहे, केरु लोटी आहे, उहो सभु ख़बर अथव तव्हांखे। महिरबानी करे उन्हनि खे ठॻनि खे सुञाणियो
के तव्हांजा सजण न अथव, पोइ कंहिंजा बि सजण न आहिनि। चलो मुफ़ाद परस्तनि पंहिंजे मुफ़ाद जे लाइ किशकोल खणी हलनि था, तव्हांखे इस्तेमालु था करनि ऐं तव्हांखे विकिणनि था। मां इहे लफ़्ज़ चई पंहिंजी जॻह वठंदुमि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, तव्हां हमेशह असां सां बाहि ॿधी थी बीहंदा आहियो। तव्हांजी इहा महिरबानी आहे ऐं तव्हांजा असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं गढ़ियासीन तालुके जे दोस्तनि जा, जिन हमेशह इन्हनि शैताननि जे हथकंडनि खां पोइ बि असांखे मोट ॾींदा आहिनि। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। विछाए सघियासीं न तोले तके कंदा ऐं कोका त मेड़े छॾियासीं। तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश थी कजे त असांजो महबूब अॼोके महफ़िल जा मोर जनाब आगा सिराज खान दुरानी साहब स्पीकर सिंध असेंबली जन जो वॾो इस्तक़बाल कयो। जनाब आगा सिराज खान दुरानी साहब जिंदाबाद। आगा सिराज खान जिंदाबाद। शेर आयो, शेर आयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिए भुट्टो, जिए शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो। हिते असांजो सरदार निसार अहमद खखराणी साहब, हुनजो सॼो ख़ानदान, खखराणी बिरादरी जा चङा मुड़ुस, असांजो सरदार ज़ुल्फ़िकार अली ख़ान जियो साहब, आगा मसीहुद्दीन ख़ान, ऐं हिते असांजो लाड़काणे जो आयल दोस्त मोहम्मद अली साहब। शुक्रगुज़ार आहियां परे खां हिते आया, जिनजे लाइ सुठा लफ़्ज़ चई विया। ॿिया हिते वेठल स्टेज ते सभु मौज़ज़ीन गढ़ियासीन तालुके जा शहरियो, हिन एरिया जा दोस्तो, सॼी खखराणी बिरादरी, अस्सलाम वालेकुम। सभिनी खां अॻु में त मां सरदार निसार साहिब जो शुक्रगुज़ार आहियां, जंहिं अॼु हिते पंहिंजे तॾहिं हिते घुरायो आहे ऐं असां सां गॾु थियण जो ऐलान कयो अथई ऐं असां सां सॼी बिरादरी खे खणी हले थो। मां साईं जो शुक्रगुज़ार आहियां। हिनखे जो निसार साहिब सां को अॼु हाणे खां वठी वास्तो कोन्हे, पुराणा ख़ानदानी रस्ता आहिनि, 100 साल खां मथे। साईं जो वालिद मरहूम नज़ीर अहमद साहिब जेको हूंदो उहो मुंहिंजे वालिद सां इलाही वेझो रहियो ऐं हमेशह साथ ॾींदो रहियो। तो इहे पुराणियूं ख़ानदानी रिवायतियूं हूंदियूं आहिनि जेके निभाइणियूं पवंदियूं आहिनि। ईअं ई सरदार ज़ुल्फ़िकार अली ख़ान जियो साहिब, हिन जो वालिद साहिब मुंहिंजे वालिद साहिब सां इलाही वेझो रहियो। त असां हमेशह कोशिशि कई आहे त जेके बि ख़ानदानी माण्हू आहिनि, सरदार आहिनि, जेके हिन एरिया में रहिया आहिनि, कि कंहिं वजह जे करे पंहिंजी क़ौम खां थोरो परे रहिया ऐं पोइ हाणे उन्हनि ॾिठो त न वाक़ई असांजी क़ौम जेकी आहे उहा इस्तेमालु पई थिए, उहा लताड़िजे पई, उहा उनखे उहा जेका हैसियत आहे उहा कोन थी मिले। ऐं इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे पंहिंजी क़ौम खे संभालणु। इहा हिकिड़ी अहिड़ी रिवायत आहे जेको माण्हू पंहिंजी क़ौम खे संभालंदो आहे उहो माण्हू हमेशह कामयाब बि वेंदो आहे ऐं उनखे दुआऊं बि मिलंदियूं आहिनि। इन करे जो तव्हां आइडेंटिफिकेशन न कंदव, तव्हांखे पंहिंजी क़ौम जी आइडेंटिफिकेशन रखंदव ई न त तव्हांखे केरु सुञाणंदो ई कोन। तव्हांजे पासे जॾहिं कोई ईंदो चवंदो साईं फलाणो माण्हू, जॾहिं ख़बर पवंदो आहे सरदार साहिबु आहे फलाणी क़ौम जो, त उनजी इज़त में इज़ाफ़ो थींदो आहे ऐं क़ौम जी इज़त में बि इज़ाफ़ो थींदो आहे। तव्हां त हाणे खखराणी बिरादरी जेकी हिते वेठी आहे, तव्हां सां को हाणे जो रस्तो न आहे, बल्कि तव्हां यकीन कयो, मुंहिंजा वॾा मूंखे इहे चई विया त जेके बि तालुके में रहनि था उहे इहे आहिनि ॼण को घर जा असांजा भाती आहिनि, असांजे घर जो हिसो आहे। ठीकु आहे, कुझु दोस्त कुझु वजह जे करे को हेॾे होॾे थी विया, पर इहा थींदो आहे सियासत में। को असांजो सियासी वास्तो न आहे तव्हां सां असांजी बिरादरी आहे
तव्हां सां असांजो मरणे पढ़णे हिकिड़ो रिश्तो आहे ऐं उहो रिश्तो कॾहिं बि न टुटणु खपे, उन रिश्ते खे रहणु खपे। भली कंहिंखे मुंहिंजी शिकिल वणे या न वणे, पर पंहिंजी शिकिल त वणंदसि। असांखे हलणो आहे, असांखे गड़ियासीं तालके खे तरक़ी ॾियणी आहे, ऐं तरक़ी तॾहिं थींदी जॾहिं तव्हां मुंहिंजा बाज़ू थींदव, जॾहिं तव्हां मूंखे पंहिंजी ताक़त ॾींदव, जॾहिं मां तव्हांजी ताक़त ते ॿाहिरि निकिरंदुमि ऐं मां ॾिसंदुमि ऐं ॾेखारंदुमि उन मुखालिफ़नि खे हीअ सॼी ताक़त मां सां गॾु आहे, इनशाला सभिनी जा मसइला हल थींदा। ॾिसो इहे नौकिरियूं अचणु वञणु इहे हिकिड़ी नसीब जी ॻाल्हि बि आहे। काफ़ी सालनि खां हिते नौकिरियूं कोन हुयूं, इन अलाह साईं महिरबानी कई, उहे सभु शयूं तव्हांजे साम्हूं मां रखियूं ऐं जेके जेके आया, जीअं असांजे सनाउल्ला ख़ान चयो त तव्हां यकीन कंदो मां त सुञाणे अञा ताईं नथो सुञाणे, उनजो नसीबु हो, उनखे अलाह साईं रस्तो ॾेखारियो, उहो आयो पंहिंजो नसीबु वठी वियो, बाक़ी अॻिते हुनजी मर्ज़ी आहे, उहो सचाई सां थो हले या जीअं क़ुर शरीफ़ में लिखियलु आहे दादा हिते ॿ रस्ता अथव, हिकिड़ो हक़ सच जो रस्तो अथव, ॿियो इहे पंहिंजो शैताननि जो रस्तो अथव। शैताननि जो रस्तो थींदो आहे टेम्पररी, तव्हांखे ख़बर आहे न शैतान छा हो? शैतान अहिड़ी शइ आहे जो तव्हांखे ईअं घुमाए मारे आसिरे में, पर पोइ छा आहे जो उहा शइ कोन थी थिए, पर सचाई जो रस्तो उहो आहे जिते तव्हांखे हक़ सच नसीब बि थींदो आहे। त तव्हां सभु असां सां गॾु थिया हो, सरदार साहिबु गॾु थिया, ॿियो सरदार साहिबु अॻे बि असां सां गॾु हो, हे त असांजो बिल्कुलु ई बाज़ू आहे, साईं बि हाणे बाज़ू थी वियो आहे, इनशाला अॻिते वधंदासीं। जेको बि गवर्नमेंट जे तरफ़ां तरक़ियाती कम आहिनि, नौकिरियूं आहिनि, उहे जेके बि मुंहिंजे हुन में हिसे में ईंदियूं उहे तव्हांजियूं आहिनि, मां पंहिंजनि खे त कोन ॾींदुमि, मां तव्हांखे ॾींदुमि, इन करे मां जेको कुझु बि आहियां तव्हांजे करे आहियां, हक़ु पहिरीं तव्हांजो आहे, गड़ियासीं वारनि जो आहे, तव्हांजो, हिन एरिया में तव्हांजो हक़ु आहे। सो इहे सभु ॻाल्हियूं हुयूं, बाक़ी ज़मानो तव्हां ॾिसो था, ज़माने में अलाए छा छा पियो थिए, माण्हू कूड़ बि ॻाल्हाइनि था, सच बि ॻाल्हाइनि था, के माण्हू ईंदा आहिनि कुझु मुफ़ाद परस्त हूंदा आहिनि जेके मुफ़ाद परस्ती में हलंदा आहिनि, के माण्हू कंहिंखे इस्तेमालु करे वेंदा आहिनि, त छा आहे जो ऐं वरी इहो चवंदा आहिनि त ॾिठो ई मां साईं आला साहिब खे बेवकूफ़ बणायो, पोइ इहो नथो सम्झे अंधी आहे पुट, तूं मूंखे छा बेवकूफ़ कयो, मां त नियत में तोसां हलियुमि, नियत में तुंहिंजी मदद कयमि, ऐं तूं मूंखे बेवकूफ़ सम्झींदो त तूं पाण बि अंधो आहे, तोखे का ख़बर ई कोन्हे। इहे सभु इहे ॿारहं ॻाल्हियूं आहिनि, सियासत कबी आहे बहितरी जे लाइ। असांजा वॾा हिते 200 साल खां वठी सियासत कई, हुन ख़िदमत कई, तव्हांजा वॾा असांजे वॾनि सां गॾु हलिया, इहा हिस्ट्री आहे, इनखे कोई नथो मटाए सघे, कोई नथो इन हिस्ट्री खे चेंज करे सघे। तव्हां रिकॉल कंदो पंहिंजे वालिद साहिब जे ज़माने में, तव्हां नंढा हूंदव जीअं असां नंढा हूंदासीं, तव्हांजे वालिद साहिब हुनखे ॾिसंदा हुआ। सो इहे सभु शयूं आहिनि जेके ॾिठियूं पवंदियूं। तव्हां हाणे असां सभु कठा थिया आहियूं, इनशाला तव्हांजी क़ौम जो जेको बि इशू आहे तव्हां मां वटि खणी अचिजो, हुनखे वेही सलाह करे हुनखे हल कंदासीं। साईं खे बि मां इहो थो इनशाला प्रॉस्पर कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी इलाही वॾी पार्टी आहे, समुंड आहे। असां वटि नौजवान चेयरमैन आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु, जेको अनथक महिनत करे थो, ऐं इनशाला अॻिते जेकी बहितरी थींदी हुन में तव्हांजो बि हिसो आहे। पीपल्स पार्टी में हूअं ई तव्हांजो हिसो, भुट्टे साहिब जे ज़माने खां वठी, शेख मोहतरमा जे ज़माने खां वठी, हाणे वरी बिलावल साहिबु आहे, ज़रदारी साहिब जे ज़माने खां वठी तव्हांजो हिकिड़ो रोल प्ले कयो आहे। उहो रोल इनशाला कामयाबु थींदो ऐं अॻिते बि असां पाण में गॾिजाणियूं कंदासीं। तव्हांजे लाइ मुंहिंजो घरु खुलियलु आहे, अॻे बि खुलियलु हो, हाणे बि खुलियलु आहे। तव्हां कॾहिं बि अची सघो था, कॾहिं बि मिली सघो था, कॾहिं बि फ़ोन करे सघो था। जेको बि तव्हांजो इशू हूंदो, मां न हूंदुमि त मुसी ख़ान हूंदो, मुसी ख़ान न हूंदो त शुजा ख़ान हूंदो, कोई न कोई हूंदो। हीअ पाण में विढ़ंदव त पोइ सनाउल्ला ख़ान वेठो अथव, पाण ई तव्हांखे ठाहे छॾंदो। उहो ॻाल्हियूं कंदो आहे, प्यार मोहबत जूं, पोइ ठाहे छॾंदो आहे। पोइ हिकु दफ़ो को फ़ैसिलो कई जीअं मां हिन हथु वढियो हिन हमरा जो, अची असीं टाकोड़ो पइजी वियो, गवर्नमेंट परेशान थी वई, जीअं ॿा कीअं वढियूं भला हाणे, अहिड़ो फ़ैसिलो ॾिनो आहे न सनाउल्ला ख़ान।
तूं बि हे थी वियो पंहिंजो शाह फर्ज़ जेको माइटी पियो लॻे सऊदी अरेबिया में थींदा आहिनि ॿांह वढंदा आहिनि हथ वढंदा आहिनि हाणे त इहे फ़ैसिला न कहिंजा आहिनि पठाण जा फ़ैसिला ॿिया थींदा आहिनि एनीवे तो इहे सभु ॻाल्हियूं हुयूं तव्हांजी वॾी महिरबानी इंशाअल्लाह वरी ॻंढिबासीं हिते बि ॻंढिबासीं माहौरो तरे ते बि ॻंढिबासीं तव्हांजी ख़िदमत कंदासीं तव्हांजी वॾी महिरबानी मां सरदार निसार अहमद साहिब जो निहायत ई शुक्रगुज़ार आहियां जीअं तव्हां सभिनी खे शॉर्ट नोटिस ते 2 ॾींहंनि जे तव्हां गॾु वरी इंशाअल्लाह ॿीहर मुलाक़ात थींदी जीअं भुटो नाज़रीन अचो त सरदार निसार खान खखराणी सां सचाई न्यूज़ पारां कयल ॻाल्हि ॿोल अव्हांखे ॿुधायूं त हू आगा सिराज खान दुरानी पारां कयल हालिया दौरे बाबति छा था चवनि ऐं आगा सिराज खान दुरानी सहाफ़ियुनि पारां पुछियल उन सुवाल जे जवाब में त पार्टी अंदरि धड़ाबंदी ऐं इंतशार केरु पियो फैलाए जो जवाब कॾहिं कहिड़े पासे रहंदो आहे घर त हिते ई आहे न गड़िया सिंह घर आहे फिरी गिरी आख़िर घर ईंदा आहिनि उन में कुझु हूंदा आहिनि शरारती माण्हू जेके शरारत कंदा आहिनि उहे कोशिशि कंदा आहिनि त ग्रुप बंदी थिए ग्रुप बंदी मां थियणु न ॾींदुमि पीपल्स पार्टी जे अंदरि ग्रुप बंदी अलाउड ई न आहे शहीद मोहतरमा जे टाइम खां वठी भुट्टे साहिब जे टाइम खां वठी ग्रुप बंदी अलाउड न आहे जेको बि ग्रुप ठाहींदो उहो पीपल्स पार्टी खां आउट थींदो असां मौजूदु आहियूं सरदार निसार अहमद खखराणी साहिब जिन वटि जिन हिन वक़्तु साईं जे मेज़बानी में हिकु तक़रीब थी आहे जंहिंमें आगा सिराज खान दुरानी जेके आहिनि उहे महिमान ख़ासि हुआ अचो त साईं जिन खां पुछूं त साईं इहे जेका तक़रीब थी इन जो छा मक़सदु हो असांजो दुरानी ख़ानदान सां हिकिड़ो पुराणो रिलेशन आहे पुराणो 7 सालनि खां तालुक़ु आहे हिकिड़ो उन सिलसिले में आगा साहिब खे रिक्वेस्ट कईसीं त साईं असां वटि अचो असांजी असां ख़िदमत करण जो मौक़ो ॾियो आगा साहिब महिरबानी कई ऐं सभु ॿाहिरि जेको हुया दुरानी फैमिली जा उहे सभु आया इहो दुरानी फैमिली ऐं खखराणी फैमिली जो हिकिड़ो पुराणो कंटिन्यूएशन ऑफ जेको मेलाप आहे जेको रिलेशन आहे उनजी हिकिड़ी कड़ी हुई आहे इहो ॿुधाईंदो त जेतोणीकि तव्हां दवा कयो था त असांजो वरियनि खां आगा साहिब सां तालुक़ु आहे जॾहिं त असांखे इहो बि ॿुधण में अचे थो पियो त तव्हांजो माज़ीअ में हमदर्दियूं कमारिया ख़ानदान सां रहियूं आहिनि ऐं माज़ी में कमारिया ऐं दुरानी अपोज़िट रहिया आहिनि त तव्हां इहो कीअं थियो त तव्हांजो हमेशह न माज़ीअ में बि असां पंहिंजे दुरानी ख़ानदान खे वोट कंदा आया आहियूं ऐं हिन वक़्तु जेकॾहिं असां कमारिया ख़ानदान खे छॾियो आहे त उन में कुझु हुननि जूं आहिनि पंहिंजो ग़लतियूं आहिनि पंहिंजी जाइ ते उहो सियासी तौर अञा मैच्योर कोन थिया आहिनि कंहिं वक़्तु कहिड़ी स्टेटमेंट हूंदी आहे हुनजी कंहिं वक़्तु कहिड़ी स्टेटमेंट हूंदी आहे सुबुह जो हिकिड़ी स्टेटमेंट हूंदा आहिनि शाम जो ॿी स्टेटमेंट हो ॾींदा आहिनि ऐं पंहिंजो हुनजो थोरो उनजो मतिलबु नैरो माइंडेडनेस हुननि में थोरी घणी फील थींदी आहे उनजे करे उहो मेच्योरिटी नथा ॾिसूं त तॾहिं असां चयो त हाणे हिन साइड कयूं असां केतिरे अरसे खां कहिड़े अरसे खां तव्हां कमारिया ख़ानदान खे छॾियो आहे न असां कॾहिं बि कमारिया ख़ानदान जी सियासी वारे सां सपोर्ट न कई अॻु में बि गोज़बश खान जी सपोर्ट कईसीं उन सां गॾु जॾहिं कमारिया ऐं दुरानी साहिब इलेक्शन में लड़ंदा असां दुरानी खे वोट कराईंदा हुआसीं उन वक़्तु बि पुछण पिया चाहियूं त माज़ी में जेको कमारिया ख़ानदान खे असां महसूसु कयो आहे या ॿुधण में आयो आहे त उनखे बि सपोर्ट कंदा रहियो त उहो शायदि तव्हां मारनि जे करे न मार जे करे असां मार गोज़बश खान खे ख़ुदि खे सपोर्ट कई आहे ऐं हेठी लेवल ते जॾहिं कमारिया ऐं दुरानी पाण में इलेक्शन लड़ंदा हुआ त असां उन वक़्तु दुरानी जी सपोर्ट कईसीं अच्छा ॿियो साईं जेको आहे जेतोणीकि तव्हां आगा साहिब सां एतिरो अरसो रहिया आहियो हिकिड़ी उनजी गुज़ारत आहे जेका अॼु ॾींहुं ताईं कोई भञी न सघियो आहे ऐं उनजो जेको हिकिड़ो कोड वर्ड अॼुकल्ह हले थो त बिला माल खाई आहे ऐं बिला त उहो अॼुकल्ह फॉरेन खां बि इहो ॿुधण में अचे थो त वाट इज़ बिलो इहो ॾिसो इहो बिले जी डेफिनेशन सही नमूने आगा साहिब पाण ई ॿुधाए सघे थो ऐं मुंहिंजे ख़्याल में बिले जी डेफिनेशन वक़्तनि फ़वक़्तनि आगा साहिब जेको चवे थो उहो चेंज थींदी रही आहे अच्छा इहो असांखे थोरो ॿुधाईंदो त बिलो हिकिड़ो आहे या 2-3 बिला आहिनि उहो अर्ज़ु कयो न त इहा बिले जो हिकिड़ो ॿ तइदाद डेफिनेशन कहिड़ो बिलो आहे ओलह वारो आहे उभर वारो आहे वेस्ट वारो आहे ईस्ट वारो उहो आगा साहिब ॿुधाए सघे थो न साईं इहो असांखे बाक़ी बिला मौजूदु वाक़ई हक़ीक़त आहिनि ठीकु आहे ॿियो साईं जेको आहे हीउ प्रोग्राम जेको हुयो कल्ह बि शिकारपुर में साईं ज़ुल्फ़िकार साहिब जेहो साहिब जो प्रोग्राम हो अॼु अवां जो हुयो त उन में कमारिया सरदारनि में को फ़र्दु नज़र नथो अचे हालांकि जेको आहे उहो आगा साहिब जा उहे बि इतादी आहिनि आगा साहिब जिते वेंदो आहे उहो उन्हनि सां गॾु हूंदा आहिनि त हिते उहे कोन नज़र आया इन्हनि जी वजह छा आहे बसि हे असांजो हिकिड़ो पर्सनली आगा सिराज खान खे इन्विटेशन हुई ऐं होॾे जीअं खखराणी बिरादरी तरफ़ों प्रोग्राम हुयो होॾे जिया बिरादरी तरफ़ों प्रोग्राम हो उन में तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था त जेके इनवाइट हुया ऐं जेके न हुया त उहे छो न हुया
उहो असां जेको आहे त तव्हां खां बि क्लियर कंदासीं तव्हां जेको आहे उहा कमारिया ख़ानदान खे दावत न ॾिनी ऐं न ॾियण जी छा वजह हुई या ॾिनी ऐं उहे न आया न न असां हुनखे दावत ॾिनी न ॾिनी असां ॿियो साईं माना इहो जेको आहे ज़रूरु हिकिड़ो प्रोग्राम जे अंदरि जेको आहे माण्हुनि दौरान प्रोग्राम हिकिड़ो सुवालु उतारियो त जेके बि महिमाननि खे अजरक पिया त उहे माना हिकिड़ो तव्हांजे सिर्फ़ु ॿाहिरनि ॾिना जॾहिं त प्रोग्राम बिरादरी जो हो त छा ॿिया बिरादरी जा कोन हुआ छा अरेंजमेंट वारनि जो को हुयो मूंखे हिन जी ख़बर न हुई त केरु ॾिए थो या छा थिए थो पोइ बि उहो बि ॿाहिरि आहिनि उहो बि ॿाहिरि आहिनि ॻाल्हि त साॻी आहे उहो बि ॿाहिरि उहो बि ॿाहिरि अच्छा ॿियो सर हे जेको हाणे हिन वक़्तु जेका सूरत हाल ईंदी ईंदड़ जेको आहे सियासी सेटअप में पोइ अवां जेको आहे महाराजा बि इतादी आहियो हेॾो आगा सिराज खान जा बि आहियो जेतोणीकि ॿिन्ही जी जेको आहे उहो सियासी जेको नज़रियाती त उहे इख़्तिलाफ़ आहे उहो ॿी पार्टी जो आहे ॿी ॾिसो न इहो पॉलिटिकल गेम आहे उनजी सिनेरियो चेंज थींदो रहंदो आहे उहो अकॉर्डिंग टू उन टाइम जी सिचुएशन मुताबिक़ डिसाइड थी सघे थो न डिसीजन थी सघे थो त कहिड़ो माण्हू कहिड़ी तरफ़ वञी सघे थो उहो उन वक़्तु सिचुएशन ॾिसूं कहिड़ी थी बीहे बाक़ी हिन वक़्तु माना जेको आहे काई सिचुएशन हिन वक़्तु आगा साहिब सां क्लियर आहियो बाक़ी मथी हिन वक़्तु आगा साहिब सां क्लियर आहियूं मथे असां गुलबख्श खान सां क्लियर आहियूं हिन वक़्तु में उन सां क्लियर आहे ठीकु आहे साईं वॾी महिरबानी तव्हांजी महिरबानी साईं वॾी महिरबानी तव्हांजी कमांडो पावर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो ज़िले शिकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़।